रोज़ो ही कुरान हशर जे मैदान में रब करीम के चुगदा अल्लाह इन बाने के माफ़ी दे रोज़ो चौदो मुझा मौला पंजे मुल्क में मसूरी कंदो चप सुकी व्यस नड़ी सुकी व्यस मुझा मौला मां के न छदी दो हो आए करीब चारड़ो चप सुकी व्यस नड़ी सुकी व्यस अंदर लिखी करे पानी पिया तन साल निसे सान पुत्र रब तू जो भाव होयो से रब करीब इन बाने जे लाए पूजी सिफारिश कबूल कर वरी कुरान चौदो मुझा मौला सॼे ॾींहं जो थकावल मूंखे बि पढ़ंदो हो वरी रात जो अचे ईशा जी निमाज़ पढ़ी करे कारी साहब जे पोयां बि जॾहिं कुरान ॿुधंदो हो रोज़ेदार जन्नत में वीद अख जी हिफ़ाज़त हेॾे अख जी हिफ़ाज़त कजांइ परायूं मायूं न ॾिसजांइ कन जी हिफ़ाज़त कजांइ काना न ॿुधजांइ हथ जी हिफ़ाज़त कजांइ कंहिंखे न ईज़ाइजांइ पेर जी हिफ़ाज़त कजांइ मुत्तकी थी रोज़ा रख त मुत्तकी थी ने अम्मा बअद फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहु लहाफ़िज़ून फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र वक़ज़ा रब्बुक अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैन इहसाना फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र वलसौफ युअतीक रब्बुक फ़तर्दा सदक़त या रब्बल आलमीन इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा दुरूद शरीफ पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहलि बैतिहि अजमईन या रब्बि सल्लि व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिक खैरिल खल्क़ि कुल्लिहिम हुवल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअह लिकुल्लि हौलिन मिनल अग़वालि मुक़तहिम अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना सय्यिदिना व मौलाना
सय्यदना व मौलाना मुहम्मदिन सलातन तुनज्जीना सलातन तुनज्जीना बिहा मिन जमीइल अहवाल जमीइल अहवाल वल आफात व तक़दी लना बिहा जमीअल हाजात व तुतहिरुना बिहा मिन जमीइस सय्यात वतरफउना बिहा इंदक अअला दरजात वतुबल्लिगुना बिहा अक़सल गायात मिन जमीइल खैरात फिल हयात व बअदल ममात इन्नका अला कुल्लि शैइन कदीर। खुदा की क्या शान है मुहम्मद मुस्तफा जाने, खुदा की क्या शान है मुहम्मद मुस्तफा जाने, मकामे मुस्तफा क्या है मुहम्मद का खुदा जाने। क्यों न हो मुमताज इस्लाम दुनिया भर के दीनों में, क्यों न हो मुमताज इस्लाम दुनिया भर के दीनों में, वहां मज़हब किताबों में, यहाँ कुरान सीनों में। अज 8 मार्च सन 2024 27 शाबान मुअज़्ज़म की रात 1445 हिजरी पन्नो आकिल जी बाईपास मदरसा जामिया अरबिया अहयाउल उलूम हम्मादिया हजरत कारी साईं मोहम्मद इब्राहिम इंदड़ साहब जे मदरसे मां फारिग शुद्ध हुफ़ाज़ कराम जी दस्तार बंदी अज़मत कुरान पाक आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत तय्यबा जो जलसो रखियो वियो हो। मगरिब का वठी अवां अल्लाह पाक जो पाक कलाम ॿुधी रहिया हो। इशा जी नमाज़ भी खैर सां थी, मानी भी तंगद कर दी। जेके दोस्त बाहर बीठा आहिनि अल्लाह जे पाक घर में सुरी अचो। अल्लाह जी रहमत ऐं बरकत जो कुरान पाक ॿुधो। रब साईं जी रहमत जो वॾो बड़ो मींहुं वसी रहियो आहे, उन में शामिल थियो। कुरान पाक मामूली किताब नाहे। अॼु अवां जे साम्हूं नओ निहाल शहज़ादा उहे गुलाब जा गुल अवां जे साम्हूं बुज़ुर्गान दीन अकाबिरीन उलमाए देवबंद उन जे मतलबु ते दस्तारबंदी पटको बधाईंदा, रूमाल जा वर ॾियारींदा। पर तव्हां इहे न सम्झिजो त इहे रूमाल कपिड़े जा टुकड़ा आहिनि, न बल्कि जन्नत जा ताज। अल्लाह पाक जे घर जे मथां राज़ी थींदो आहे, उन घर मां अहिड़ा गुलाब जा गुल कढंदो। मुबारक आहे कारी साहब मोहम्मद इब्राहिम साहब ऐं साईं कारी साहब मोहम्मद इब्राहिम साहब जे मुअज़्ज़ज़ मोहतरम वालिद साहब खे
जैनी कुर्बानी करे दीन जो वडो हिकिड़ो दीनी इदारो कायम कियो आहे। अल्लाह सही ॾिणनि में बरकत करे। हज़रत सही हमातुल्लाह नव्वर अल्लाह बरकतहू जे दुआउनि सां ऐं उनजे बरकतुनि सां अवां जाते भी वञो सॼी सिंध बलोचिस्तान पर ॿाहिरि मुल्कनि में भी वञो न त मदरसे जो नालो सही हमादीअ जे सही हमादुल्लाह हाली जी रहमतुल्लाह जी निस्बत या सही जी करामत या सही बुजुर्ग सही हमादुल्लाह रहमतुल्लाह अलैह जो ये दुआऊं बरकतूं सही अब्दुल समद साहब सही महमूद असद साहब ये अल्लाह वारा ने जो दुआऊं रंगो लाइन थियूं ये भी सही जे दुआ जो असर जो हर साल सही कारी मोहम्मद इब्राहिम जे मदरसे मां कुरान जा हाफिज फारिग बिया थियनि ऐं साम्हूं सभिनी जे नज़र त दीन जे इदारे मां न मदरसे मां अल्हम्दुलिल्लाह नतीजो निकिरे पियो। मेहनत जारी आहे। दोस्तो ये जेके कुरान जा हाफिज तव्हां असांजे साम्हूं गुलाब जा गुल इन जो वॾो एज़ाज़ इन जो वॾो दर्जो इन जी वॾी अल्लाह पाक वटि इज़त जो क़यामत जे ॾियारे अल्लाह कुरान जे हाफिज खे चवंदो है कुरान जा हाफिज पढ़ो पर ठाहे ठाहे पढ़ो पढ़ंदो वञ। कुरान पाक 114 सूरतूं अथसि 30 सिपारा अथसि 558 रुकू अथसि 6666 आयतूं अथसि। अल्लाह ये हिन नंढड़ी दिल में हिन मासूम बचड़ जे दिल में समाए थो। खुदा जी ज़ात जो कसम ये रब फरमाईंदुसि क़यामत जे ॾींहुं हाफ़िज़ पढ़ पर ठाहे ठाहे पढ़ जाए। वरत्तिलिल क़ुरआन तरतीला ठाहे ठाहे कुरान पढ़ जी अल्लाह नाज़िल कियो आहे तजवीद सां तरतीब सां मखारिज मां हर लफ्ज़ पंहिंजो कढ गुनाह इज़हार इक़लाब इख़फा ये सब कानूनन सां ठाहे ठाहे इन मदरसन में मेहनती थे। अल्हम्दुलिल्लाह खुदा जी ज़ात जो कसम जेको कुरान पाक पढ़े तो न और मैं जेको पीरान पीर सैयदना अब्दुल कादिर जीलानी असांजो मुर्शिद उन पंहिंजे किताब खुने तो तालिबीन में लिखियो आहे जेको कुरान पाक ॾिसी पूरो करे वञे न अगर उन जो पीउ मां दुनिया छॾे विया आहिनि क़ब्र में आहिनि पर हिन जे बच्चे जे कुरान नाज़रा पूरे करण जे करे अल्लाह उन जे अबे अम्मा जे मथां अज़ाब टारे तो तोड़ी जो छोड़ जा पीउ मां काफ़िर हो। कुरान नाज़रा पढ़ण बि वॾी शइ नाज़रा कुरान शरीफ पाण वारे के 10 सवाब अथव। घणा बाबा हिकु कुरान पढ़ण जो सवाब अथसि ॿियो कुरान जी ज़ियारत जो सवाब। हाफ़िज़ खे हिकिड़ो आहे यादि पढ़ंदा हिकिड़ो पढ़ कुरान जी ज़ियारत जेको वरी वीचारो ज़बान खां हकड़ आहे न अटकी अटकी पढ़े तो उनखे 3 सवाब कुरान पढ़ने जो सवाब अटकण जो सवाब कुरान जी ज़ियारत जो सवाब। इमामुल किताब इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह के ख्वाब में अल्लाह जी ज़ियारत थी जे मुझा मौला करीम तहां जो कुर्ब शामे हासिल थींदो कुर्ब फरमाए अहमद कुरान पाक पढ़ो कुरान पढ़ण सां अल्लाह जो कुर्ब हासिल थींदो। तो सुभान अल्लाह ॾाढे न चओ तू वॻियो वेठो न सब तुंहिंजे वात में को सौंडा बाक़ी ॿिया परे वेठा। ओ दोस्तो कुरान हिकिड़ो माण्हू जेको माण्हू हे तालिब जेके कुरान पढ़ंदा आहिनि न अल्लाह जी ज़ात जो कसम ये कुरान पढ़ंदा आहिनि पर अल्लाह सां कचहरी कंदा छो त कलामुल्लाह आहे न अल्लाह जी ज़बान जो किताबुल्लाह भी है कलामुल्लाह भी है
अल्लाह सा कचहरी कंदा एकड़ो साईं वने हालती शरीफ के सही बुजुर्ग से अब्दुल कादर साहब जी कचहरी करे से अब्दुल कयूम साहब सा कचहरी करे तकड़ में करे तमानो चोनो हराम सा गल है अल्लाह वार जे के बैठो चाहे दब सा इकराम सा जेके मानू जी बस या लमून तालमून करे कुरान पढ़ंदा ने इनन के रवा ना है कुरान पढ़ो ठाए छो तो अल्लाह पाक सा कचहरी साईं आले दीवार ना को कचहरी करे के तो भाई बुजुर्गन साने जो ताल्लुक दई कचहरी कदो दे उन सा और जेके मदरसे जा तालिब ने ये अल्लाह सा रोज कचहरी कदा दोस्तों अचो कुरान पढ़न का सवाब पढ़ाइन का सवाब खैरुकुम मन तअल्लमल कुरान व अल्लम फरमाई ता सबनी मां भलो हुआ इते ते जेके काटन जा कपड़ा वो भलो इते ते जेको जहाज ते घुमे वो भलो न इते जेको वडो पेजारे ते अचे पेट वडो होजे पेजारो होजे पट खलीफा पोए होजन से बॉडीगार्ड होजन से मां भलो मानू वडो बाबा वडो मानू अल्लाह जी जात जो कसम यो वडो ना है वडो हुआ छो तो ता इन रोड ते घुमंदा ता जा कदम रोड ते उदान पर कुरान वाला जने घुमना त हिन जी अगे अल्लाह जा नूरानी मलाइका पर विषयना रे तालिब उन जे पर ते घुमंदा खैरुकुम मन तअल्लमल कुरान व अल्लम भलो हुआ जेके मदीने वारो साईं भलो चवे न मां चवा तू चई छा भलो हुआ खैरुकुम मन तअल्लमल कुरान व अल्लम फरमाइता सबनी मां भलो हुआ जेको कुरान पढ़ी वरी बेन के कुरान पढ़ाई सुभान अल्लाह होरे दा चो कुरान पढ़न सवाब क़यामत जो ॾियारो थींदो ऐलान थींदो मुंहिंजा पाड़ेसिरियो मुझे घर जा भाटिया निकली अचो अहलुल कुरान हुम अहलुई कुरान वारा मुझा अहलन कुरान वारा मुझे घर जा भाती हन रब फरमाइंदो हलो हिसाब ही न तव बगैर हिसाब किताब जन्नत में वञो माण्हू पुछंदा सही केरन फरमाए उहे जी दुनिया जे अंदर मुझे मस्जिद ने मदरसन के आबाद करे कुरान पढ़ायो वही पढ़े अचो अजो न मदरसे जो नतीजो ॾिसो अजो न उन नूरानी चेहरा ॾिसो अजो उन जे मथनि ते पटका बंधा उन जे नसीबो रीस कयो अल्लाह अल्लाह ए फलान जो पुट हाफिज जो रब मुझे पुट के भी हाफिज कर मता ने बेड़ खणी आयो बाकी 3 रातियों तो रमजान मतो अजो कदर क्यों अजो न वजो एक कल रात भी अजो ती सुमाने कल वारी गुजरी वई अजो हटाई गई अज मेहनत कर जिक्र कर सुभान अल्लाह चो दरूद पढ़ कुरान सजी रात बुध ए पाजे गुनाहन का रब का गुनाह दी तौबा करे बेटा उठ पता चवे तो मौलवी साहब जो आए तो बुध सुभान रमजान अचे तो बेजारे पोकंदा से नन्ना एक कल भी अजुती सुभाने ते न रखो रजब गुजरियो सामान जा पोया ॾियारा ते रमजान अचे तो रमजान ते न रखो अज शुरू कर केड़ी खबर मत असां जी जिंदगी में रमजान लिखियल ही न हुजे हर एक शइ जी गारंटी है इंसान जी गारंटी न इन स्पीकर जी भी गारंटी है मोबाइल जी गारंटी है इंसान जी गारंटी न तव ओ मुसलमानों जेके रात जो सुता सुबह जो उथिया ही कान वडड़ा चवंदा त पक्की मानी भी या नसीब अचो तौबा कयो तूबू इलल्लाह तौबतन नसूहा तौबा कयो पर पक्की तौबा कयो अचो मुझे तरह ते अचो दुनिया जे अंदर माण्हू कैसा भी मोहब्बत कंदो आ बिन ॻाल्हि जो भव मथुरो वाइस कंदो मां टाइम घणो ॾिनो आहे हाले शरीफ वारा मुंहिंजा ॾाॾा पीर ॾाॾा मुर्शिद मुंहिंजा ॾाॾा मां साईं हज़रत साईं अब्दुल करीम साहब जे हथ ते बैयत कई वो साईं हितां जो मुरीद ही असांजा ॾाॾा पीर साईं मुफ्ती मोहम्मद ताहिर हुकुम कयो मां न कई हाज़ुर दोस्तों बस अर्ज़ खणी आयो दुनिया जे अंदर माण्हू कैसा भी मोहब्बत कंदो आहे न बिन ॻाल्हि जो भव हूंदो त ज़ाल सां करे पुटन सां करे दोस्तन सां करे माल सां करे बिन ॻाल्हि जो भव हिकु जुदाईअ जो भव जुदा त न
ज़ाल सां मोहबत तो कहीं जुदा त न थींदो पुटन सां मोहबत तो कहीं जुदा त न थींदो माल सां मोहबत कई वेठो दुकान सां कारोबार सां जुदा त न थींदा मां त जुदा न थींदुसि ॿियो बेवफ़ाईअ जो डर त बेवफ़ा न थींदा जॾहिं इंसान सॼी ज़िंदगी गुज़ारे अखियूं ॾिसण छॾे ॾिनो कननि ॿुधण छॾे ॾिनो ज़बान ॻाल्हाए थो ॾके थो सकरात जे बिस्तरे ते पियो आहे हेॾो ज़ाल हेॾो पुट हेॾो माल हेॾो न्याणियूं ॾिसे थो जेको टेंशन हुयुसि जुदा त न थींदासीं अॼु जुदाई कई थो बेवफ़ा थींदा पारियां पारियां ज़ाल बेवफ़ा एॾी बेवफ़ा जो घर खां ॿाहिरि निकितसी कान तनु कटेसि वञ पुट खणी दोस्त खणी कब्र ते आयसि लाए हेठि उछलियोसि माल बि पोइते खट बि पोइते बिस्तरो बि पोइते अल्लाह नाले जेके दोस्तनि ख़ुशामद में अजर कयो था उहे बि पोइते बस कफन जा अढाई वाल पूरे आया पर एॾो रुना जो माण्हू चवंदा यार हिननि खे मानी न वणंदी ॿिए ॾींहुं रोअण जी कोशिशि कयूं पर रोई न सघिया पूरा थी विया अधु ॾींहं ते तॾो खणंदा खबर ना है तो हज़रत अली उल मुर्तज़ा शेरे खुदा रज़ी अल्लाह ताला नो पंहिंजे गुलाम कब्र खे वठी कब्रिस्तान वारनि सां ॻाल्हाए पियो कब्रिस्तान वारो छा हाल आहे तव्हांजो असांजो हाल त इहो तवजो तव्हांजे मरण खां बाद में 3 ॾींहं तॾो कयूं पोइ तॾो खणी करे तव्हांजे माल खे विरायूं तव्हांजे ज़मीनुनि जा कागज़ मटिजी विया खाता मटिजी विया नाला ॿिया अची विया अवांजे माला तो तव्हांजा नाला रही करे ॿियनि जा नाला लिखजी विया अवांजी सवारीअ ते ॿिया पिया घुमनि अवांजी घरवारी 4 महीना 10 ॾींहं इज़त पूरी करे वञी निकाह हुई ॿियो कयई असांजो हाल त यार इहो त पंहिंजो बि को ॿुधायो पन्ने आगल वारो हज़रत अली उल मुर्तज़ा शेरे खुदा रज़ी अल्लाह ताला नो रोई वेठ चयो कंबर हल त मोटी अनो हिननि खे ॻाल्हाइण जी ताक़त हुजे अंदरां रड़ियूं करे चवनि हाली कब्र में अमल खां सवाइ ॿियो कुझु नथो खपे अमल से बनती है जिंदगी जन्नत भी जहन्नम भी ये खाकी अपनी फितरत में न नूरी है न नारी अल्लाह अल्लाह पन्ने आकड़ वारो गैरतमंदो बस शयूं तव मार दो खणी आयो मां उन्हनि सां मोहब्बत कयो न जुदा थींदा न बेवफा थींदो हिकु तो अल्लाह जो क़ुरान हिन सां मोहब्बत कयो हिन सां हिन खे पढ़ो हिन सां यारी रखो क़ुरान वारनि सां यारी रखो अहिड़ो किताब जो जुदा न थींदो हिते बि गॾु कब्र में भी गॾु मशर में भी गॾु जन्नत में भी गॾु जुदा न थींदो जो तो सदको वञासि मुंहिंजो मिठड़ो साईं सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे साईं सां मोहब्बत कर हाय खुदा जी ज़ात जो कसम रब ईअं न चयो त हे कम कर त मां तोसां प्यारो कयां हे कम कर हज कर त प्यारो कयां ना 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 पर हिते इहा ॻाल्हि रब फरमाए तू मुझे मोहम्मद करीम जी ताबेदारी कर मुझे मोहम्मद से प्यार कर दमा अल्लाह तो से प्यार किया एडो वफादार नबी से प्यार कर सब बेवफा थई मुझो साईं वफादार अल्लाह इंसान जने बरी तो वजे माइट पूरे मोटी दाजन रब तो इन कुरान के चवे ओ कुरान ओ मुझा कलाम जी मुझा मौला रब चंद सवज तो वारो यार दुनिया छड़े वही हजरत आए खुदा जी
जो कसमा कुरान सुनी सूरत वठी करे कब्र में तो अचे मैयत सां ॻाल्हाए तो यार मांखे सुञाणे तुंहिंजी यारनि तुझी वॾी मूंसां यारी वॾी तुझी मूंसां प्यार ऐं मोहब्बत साईं मां नथो सुञाणा चई तुंहिंजो ॾोह नाहे उते मुंहिंजी सूरत बि हिते मुंहिंजी सूरत बि मां अल्लाह जो कलाम क़ुरान आया हाय सभु छॾे वेई पुट मोटी वेई घरवारी उते रहिजी वई दोस्त मोटी वेई माल मोटी वई यार तुंहिंजी मूंसां वॾी मोहब्बत हुई सुबुह जो कचहरी करे पो कम ते वींदे रात जो मांखे पढ़ी पो सुम्हंदे यार मां तोसां गॾु आहियां रिवायत में अचे थो बि अंदर जेको सूरत यासीन जी सूरत तौहा हाय पखीअ वांगुरु अची करे उनखे पढ़ण में थियूं लिकाइनि मलाइका चवंदा मर रब्बुक मन नबियुक व मा दीनुक तुंहिंजो रब कहिड़ो तुंहिंजो नबी कहिड़ो तुंहिंजो दीन कहिड़ो हिते असांखे प्रैक्टिकल इम्तिहान क़ब्र में हाय मैं सूरतूं चवंदियूं हटी वञो हिन खां पुछणो न कर हो चवंदा आयो तव्हां केरु पोइ हे चवंदी मां अल्लाह जे क़ुरान जी सूरत यासीन आहियां हे मांखे सुबुह जो पढ़ंदो हो उहा चवंदी मां सूरत मुल्क आहियां हाय मूंसां मोहब्बत ख़ुदा जी ज़ात जो कसम क़ुरान जी दिल सूरत यासीन सुबुह जो पढ़ी वञ सॼे ॾींहं जा कम आसान रात जो पढ़ त 10 ख़त्म जो सवाब मिलई हाय फौत थी वञे त शहादत मिली वञई 5 रुकूअन वॾो टाइम नाहे मां त सम्झां थो नाज़रा सभु पढ़ियल आहियो छो त साईं हमादुल्लाह हाले जवी रहमतुल्लाह अलैह जे दुआउनि सां पढ़ने आकल जे चपे चपे महले महले में मगर सोआ सभु नाज़रा जरूर पढ़ियल हूंदो सूरत यासीन अल्लाह अल्लाह हाय पढ़ने आकल जा गैरतमंद मुसलमान तू ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो क़ुरान पढ़ां फरमाईंदा बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम यासीन वल कुरआनिल हकीम इन्नक लमिनल मुरसलीन अला सिरातिन मुस्तकीम होना सूरत मुल्क फरमाईंदा बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर वो पुछंदा ता आयो के सूरत यासीन रब के चओ हिन बारे के चले दे पुछाणो न करे न त असांखे पंहिंजे क़ुरान मां कढ इनी हुज्जत कदियूं तुंहिंजे लाइ अल्लाह सां झगड़ो कदियूं लिखियल हदीस में झगड़ो कदियूं अल्लाह इनके छड़े ऐसा जो आशिक हो ऐसा जो दीवानो हो ऐसा जो परवानो हो आलिम ईंदा हन पन्ने अकल में वाइज थी दाहन जॾहिं मौलवी साहब क़ुरान पढ़ी चुप कंदो हो एॾो हिनखे मज़ो ईंदो हो जो दिलि सां ॾाढा बुलंद आवाज़ सां छा चवंदा हा जेको ॾाढा सुभान अल्लाह चए मूं सां गॾु मदीने हले अल्लाह हिनखे माफ़ी ॾे या असांखे पंहिंजे कलाम मां कढ हिकु ॻाल्हि या छॾेसि या पंहिंजे क़ुरान मां कढ रब चवंदो मलाइको जी अल्लाह मोटी अचो अल्लाह चवंदो ओ मलाइका मोटी अचो सूरत यासीन मुंहिंजे क़ुरान जी दिल
पीर जी दिल वट उस्ताद जी दिल वट वडन जी दिल वट अर्दो खणी आयो है तू भी कुरान जी दिल वट त रहमान राज़ी थई कुरान जी दिल अल्लाह चलो मलाइको मोटी अचो सूरत यासीन मुझे कुरान जी दिल सूरत मुल्क मुझे कुरान जी सुआ अल्लाह अल्लाह रब फरमान बाने के माफी लई मां जन्नत लई सघां तो पर कुरान के पंहिंजे कलाम मां सूरत में कढी न थो सघां इत भी गॾु कबर में भी गॾु सूट पैंट में लिफाफे में छोड़ के बंद करे पैक करे स्कूल मोकलींदा हो किताब हेडो वधंदा हो या पोयो अब ॻाल्हायो पोयो वधंदा किताब या उतलुल इल्म मिनल मादि इलल्लाह या तालीम नाहे या ज़बान सिखो भली असां नथा चओ सिखो अंग्रेजी सिखो पर तहज़ीब हुआ मुने ॾिसो मुने ॾिसो एक किताब तालिब विस्तार बंदी थी मुने मां इंतजार करो जल्दी बस करो उतलुल इल्म मिनल मादि इलल्लाह तालीम हासिल को पीगे का वठी करे खबर तई अबा कैसी ताई खबर तई वो तालीम इया नाही वो बोली कामयाबी वाली तालीम कुरान जी थई आलिम थी कुरान जो हाफिज थी खुदा जी ज़ा जो कसम सुबह जो शागिर्द बीदान किताब पोया हिते जी मदरसे जे दरवाजे ते भी कंहिं भी शहर में काथे भी वञो मस्जिद में या मदरसे जे दरवाजे ते सुबह जो तजुर्बो कर ऐ मुस्लमान कल में वर नंढड़ा बाला नंढियूं न्याणियूं घरां निकिरी ईंदियूं त उनखे क़ाइदो या सिपारो या सूरत ये सीने सां लॻल हूंदियूं पोयां न हूंदियूं इन मां इशारो आहे त हू पुठियां किताब ॿधियूं था वञनि पढ़ण खां बाद में उहा तालीम पोयां रहंदई हिन कुरान के पढ़ंदे कुरान तुझे अॻियां अॻियां हलंदो ख़बर में पहुचंदे न कुरान तो सां गॾु मशर जे मैदान में अस्सियाम वल कुरान रोज़ो ऐं कुरान मशर जे मैदान में रब करीम खे चवंदा अल्लाह हिन बाने खे माफ़ी ॾे रोज़ो चवंदो मुंहिंजा मौला पंहिंजे मुल्क में मज़दूरी कंदो चप सुकी वियसि निड़ी सुकी वियसि मुंहिंजा मौला मूंखे न छॾींदो हो चारड़ो चप सुकी वियसि सुकी वियसि अंदर लिकी करे पानी पिया तन साल ॾिसे सान पुट रब तुझो भव हुयोसि रब करीम इन बाने जे लाइ मुंहिंजी सिफारिश क़बूल कर वरी कुरान चवंदो मुंहिंजा मौला सॼे ॾींहं जो थकावल मूंखे बि पढ़ंदो हो वरी राति जो अचे ईशा जी निमाज़ पढ़ी करे कारी साहब जे पोयां बि जॾहिं कुरान ॿुधंदो हो लूह थरी पौधी थकई लई भी दखस मुझा मौला मुझी भी सिफारिश कबूल कर अल्लाह अल्लाह है बने अकल वारो हिते भी गॾु क़बर में भी गॾु मशर में भी गॾु मुख़्तसर अर्ज़ कयां जन्नत में हलंदासीं ज़रूर हलंदासीं जेके चवंदा जन्नत में हलूं था ॾाढा सुभान अल्लाह त चओ सब हलंदासीं मुत्तकी जन्नत में भी नमाज़ी जन्नत में भी रोज़ेदार जन्नत में भी अख जी हिफाज़त हेॾे अख जी हिफाज़त कजांइ परायूं मायूं न ॾिसजांइ कन जी हिफाज़त कजांइ गाना न ॿुधजांइ हथ जी हिफाज़त कजांइ कंहिंखे न ईज़ाइजांइ पेर जी हिफाज़त कजांइ मुत्तकी थी रोज़ा रख त मुत्तकी थींदे परहेज़गार थींदे खुदा जो कसम मुत्तकी छाके चइबो हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु खां पुछऊं सही मुत्तकी छा आहे इहे बयान कयो मिसाल ॾिनो हिकिड़ो माण्हू मस्जिद में निमाज़ लाइ वञे हेॾां बि कंडा हेॾां बि कंडा जे रस्ते खां वञे थो सॼो कपा हाणे हिनखे मस्जिद में पहुचणो
कप का भी बचणो हाय पलीत पानी का भी बचणो एडो कंडन का भी बचणो बोलटा वेड़े सेड़े पैर ते पैर रख दो कंडो न लगे हाय किनी फिण न पवे हाय मुत्तकीन के चइबो आ जो दुनिया में हले अख जे हिफाजत करे खैर नजर जो कंडो न लगेस जिना जो कंडो न लगेस व्याज जो कंडो न लगेस रुश्वत जो कंडो न लगेस किला जो कंडो न लगेस है चुगली जो कंडो न लगेस आराम आराम सां धारे धारे फूके फूके दुनिया के अंदर पैर खणी हले मुझे रब के राज़ी करे इहो आ मुत्तकी इहो आ परहेज़गार इन परहेज़गार जे लाइ रब चयो असां क़यामत जे ॾियारे जॾहिं ईद नमाज़ी ईद हाजी ईद क़ुरान जा हाफ़िज़ आलिम ईद नेक नमाज़ी ईद टोलनि जा टोल जे दुनिया जे अंदर माण्हू वॾेरनि जा इस्तक़बाल कनि वज़ीरनि जा इस्तक़बाल कनि अल्लाह अल्लाह है कुरान वारो नमाज़ी और रोज़ेदारो क़यामत जे ॾियारे खुदा जी ज़ात जो कसम तव्हां जो इंतज़ार भी हूंदो इस्तक़बाल भी हूंदो इहा ॻाल्हि काथे लिखियल आहे इहा ॻाल्हि हिन क़ुरान में लिखियल आहे अवां सभु ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो क़ुरान पढ़ां फरमाईंदा वसीक़ल लज़ीना तक़ऊ रब्बहुम इलल जन्नति ज़ुमरा हत्ता इज़ा जाऊहा वफ़ुतिहत अबवाबुहा वक़ाल लहुम खज़नतुहा सलामुन अलैकुम तिबतुम फदखुलूहा खालिदीन जेको ॾाढा सुभान अल्लाह जो मूसा अंकल मदीने हले तो हाणे मां वधीक वाइद न कंदुसि मां एॾो बेदम न आहियां हाले शरीफ वारा मुंहिंजा ॾाढा पीर ऐं मां तारीख़ रही आहे अब्दुल जवार का हैसियत ई न अल्लाह जो ज़ात जो कसम या कुरान जी पढ़ण जी दात मांखे हिन बुजुर्गनि वलियनि जे दुआउनि सां मिली आहे मां ज़िंदगी न कयो आहे बेर शरीफ जो को बुजुर्ग अचे वो हाले शरीफ वारो अचे ऐं मां अखियूं ॿुॾे वाइज़ कयां मूंखे रवा न आहे अदब जे बि ख़िलाफ़ आहे अखलाक जे बि ख़िलाफ़ आहे शरीयत जे बि ख़िलाफ़ आहे बस कुरान सां मोहब्बत कंदो न था ॻाल्हायो मोहब्बत कंदो ॻाल्हियूं वॾियूं ॻाल्हियूं तव्हांखे नरम करणो सफ़ा जो क़ुरान ॿुधाए पर मुंहिंजा मुर्शिद अची ॻाल्हि बाक़ी वधीक हक़ बि न आहे बसि मां हिकु ॻाल्हि ॿुधायां साईं कारी साहब मोहम्मद इब्राहिम साहब जो बुज़ुर्ग वालिद बुज़ुर्ग माण्हू आहे अल्लाह वारो आहे साईं कारी साहब जे मदरसे में असां हेॾो वञूं बि चकर हणूं होॾो अच बि चकर हणूं या मानी जे बोरची वठां तालिब घणा आहिनि 100 खां मथे घणा आहिनि 100 सवा 150 सुभान अल्लाह हा भाई जे ॻाल्हि सॼे मुल्क में थी काले सोना शहज़ादा काले जी ॻाल्हाइण बंद करे छोरे खे अची बंद कर त करे न बंद करे हो ईअं वीचारो वेठो आहे साईं हेॾे कराए रखे बस बंद कर साईं हथो हाणे अबा हथो जज़ाकुमुल्लाह बस मां हाणे ताज़ी ताज़ी कणक लही मां त अञा थल ॿधी अचां तव्हांखे अहिड़ो अॼु वाइज़ ॿुधायां जो क़ुरान ॿुधायां लूह लूह ठरी पई पर ॿुधो तव्हां मोमिन आहियो तव्हांजो ईमान ताज़ो आहे बस मदरसे जो नतीजो ॾिसो था न हे शहज़ादा हे गुलाब जा गुल जेके असांजा मुर्शिद साईं सैयद अब्दुल कादिर साहब दामत बरकातुहुल आलिया अमीर मोहतरम सूबे सिंध जे जमीयत उलमा इस्लाम जा अमीर साईं अब्दुल कयूम साहब दामत बरकातुहुल आलिया ये बुजुर्ग पंहिंजे बरकत वारा हथ मुबारक इन जे मथां रखंदा साईं गुलामुल्लाह साहब साईं बुजुर्ग असांजा हाले जी शरीफ वारा अल्लाह जी ज़ात जो कसम तव्हां ॾिसंदव न हाले जी शरीफ जी दरगाह हिकिड़ो मां तारीफ़ न कयां गुनाह हुआ पर सभिनी खां अजीब निराली अल्लाह जो कसम निराली अल्लाह इनखे बद नज़र खां बचाए अमीन था चओ हा तव्हां हीअ ॾिसंदव न सॼी कहोल में सॼनि औलाद में
साईं अब्दुल कयूम जे बचड़न में, साईं वॾनि जे बचड़न में, साईं जे बचड़न जे बचड़न में तव्हां ॾिसंदव त सभ जे चेहरे ते ख़ुदा जो कसम आहे सुन्नत रसूल चमकंदी। सभु आलिम, सभु हाफ़िज़, कारी साहब ऐं सभिनी जे मथड़नि ते दिस्तार बधी तव्हांखे नज़र ईंदी। ये परहेज़गार ये मुत्तक़ी आहिनि जे असां दुआ घुरायूं असां इन्हनि खे अल्लाह आबाद करे इहे असांजे लाइ दुआ कंदा। बसि साईं कारी साहब मूंखे हुकुम कयो त कणक जी मौसम आहे, कणक जी मौसम तालिब जी मानी थिए थी हवा हिकिड़ो बैंक बैलेंस अथव जो बैंक बैलेंस तव्हां मदरसे जे लाइ हिते उथी करे कहिड़ा कहिड़ा दोस्त आहिनि जेके उथी चवंदा असांजे मदरसे में तालिबनि जे खुराक जे लाइ अल्लाह जी रज़ा ख़ातिर जीअं कणक लहंदी असां को ॿोरी लिखाए को 2.5 मण लिखाए को 5 मण बि लिखाए सघे थो। बाबा ॾिनो त अल्लाह आहे न, सदके जी नियत कयो। तालिबनि खे तालिब हिन बि साईं जा महिमान, ख़ुदा जो कसम आहे ही वॾी शइ आहे, हिन जी वॾी फज़ीलत आहे, हिन जो वॾो दर्जो ये खाईंदा तालिब कुरान पढ़ंदा अल्लाह ताला जे माल में रिज़्क़ में बरकत कंदो, अचण वारी मुसीबतूं टारींदो। हितो उथी वेही करे कोई ॿुधाए त साईं मां 2.5 मण ॾिनी बोरी, न न तूं चुप कर अल्लाह। हा साईं साईं उथो साईं लिखो न साईं केरु आहे, लिखण वारो को आहे साईं नालो छा आहे? अल्लाह साईं बरकत घणा साईं 2 मण माशाअल्लाह लिखा। 2 मण वारा उथी बियो, मण वारा उथी बियो। हे तालिब खाईंदा नबी साईं जा महिमान, जल्दी कोई बुजुर्ग वेठा आहिनि। अल्लाह शाहिद आहे, अल्लाह शाहिद आहे। कल्लो 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 है कल्ला थी कल्ला बलरान कल्ला बल्ला कुरान में जो कुर्बान हा माशाअल्लाह। साईं तव्हां साईं होॾे ॾिसो साईं इनखे बंदि कर 2 मिंट सदको वञे मूंखे बि देरि थी। 2 मण जज़ाकुमुल्लाह ओए खटी हो साईं खटी हाय तालिब नबी सॼा महिमान खाईंदा मानी अलाए केतिरा अल्लाह वारा अचंदा। नबी साईं फरमाया सल्लल्लाहु सदको वञा सल्लल्लाहु पाण फरमाए तव्हांजो रिज़्क़ जेको तव्हांजो माल आहे पैसो उहे जाहिल ॼट ज़ालिम न खाइनि, परहेज़गार खाइनि, मुत्तक़ी खाइनि, निमाज़ी खाइनि, क़ुरान वारा खाइनि जंहिंमें बरकत। माशाअल्लाह लिखो 2 मण मण अधु मण लिखराए उतोबा घट में घट अब 150 तालिबान 150 मण त थे न। हे केतिरा माण्हू वेठा आहिनि भला मण अधु मण ॾींदो त 150 मण न थींदो छा थींदो? शैतान चवंदो न ॾी जाए शैतान याइदुकुमुल फ़क़्र, खबरदार सुञो थींदे मदा मुले जे वकड़ में आयो आहे भैया मुरकुम बिल फहशा बुराई जो ईअं आर्डर कंदी हलणे दे मेलो थई ख़र्च करणे दे। को दोस्त जो ना चाहे तो सिंधी मुर्गी खाराए जाए खाराई दे खुश आमद हां जज़ाकल्लाह। उतो न वञो बा हज़रत सजने वेठा मां के बेद भी दे मां वेठो आहियां हिते जल्दी कयो बा उथी साईं तव्हां लिखायो होॾे बि ॾिस जज़ाकल्लाह माशाअल्लाह तबारकल्लाह बारकल्लाह 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 अल्लाह बरकत करे तव्हां माशाअल्लाह। मां पंहिंजे मदद सां कंहिं को बि न वठंदो अल्लाह ॼाणे थो पर हे चवंदा आहिनि मां सवाब जी नियत सम्झण खे करे ॾींदो सवाब अल्लाह हे मूंखे दुआऊं कंदा मां सभा बीमार आहियां शुगर जो माल ई ॿियो पियल आहे सम्झे थो न। ऐं वाइद वक़्त में सभा ॼण मरे थो पर क़ुरान खे भाकुर पाइजो क़ुरान पढ़ण ख़ुदा जो कसम ऐं मां मरंदो मां बि क़ुरान जी आयत पढ़ंदे पढ़ंदे सुभान अल्लाह चओ इंशाअल्लाह हा चओ क़ुरान पढ़ंदे पढ़ंदे हाँ ये बिस्तरे ते न अल्लाह जो दुआ घुरजो मुंहिंजे लाइ लिखो बा हा वाह ॿियो को उथी 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 मुंहिंजा सदको वञाए ॿियो को हेॾो हा साईं लिख ओई अल्लाह बरकत उथी असीं नाले नालो ॿुधाए अब होॾे ॾिस साईं सदको वञे ओहो अखे जारे कर हा साईं गुल हसन चाचड़ सदके वञे खटी वञे घणा मण अल्लाह बरकत करे अल्लाह बरकत करे अल्लाह तुझे कणक में बीड़ तीड़ ते बरकत करे। हिक मन दे 10 मण रब दे मन जा बिल हसन फलो अशर अमसाले इन्ना ला नुज़ी अजर मन असर असां नेक मन में ज़रो भी ज़ाया न कंदासीं कुरान जो आहे ना पर वाह वाह अब लिख रहा है हेडे गरीब वेठा आहिनि सब लिख रहा है अल्लाह बरकत करे ताके उथी भी नारो ओयो उते गरीब उथो गरीब था गरीब जी दिल वॾी आहे नबी साईं ऐलान कयो त पर गरीब भॼन आया कलमे पढ़ ऐं ख़र्च बि कयो हज़रत अबू बकर सिद्दीक़ सॼो माल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयईं अबू बकर चयईं मूंखे घुरंदो न कर मुंहिंजो माल तुंहिंजो सुभान अल्लाह नथा चओ कण कढियो
अब वारो अब वारो मणो कल के मां की थी बरकत थी लवा ता नहीं करे अल्लाह सा इन अल्लाह हश्तरा मिनल मुमिनीन अनफुसहुम व अमवालहुम अल्लाह माल भी तो जानियो एवज में शादी में सही है माल जी जान वे अन लहुल जन्नत रब तो फरमाते एवज में जन्नत ली दो मां जे जन्नत में वडो मज़ो आ वडे में वडो मज़ो जन्नत में अल्लाह जो दीदार हां रोजा के दीदो नमाज के लिखना वनो सही